नमाज पढ़ण जो तरीक़ेकार छा आहे? नमाज पढ़ण जो तरीक़ो इहो आहे त इहा नमाज 2 रकात वाजिब आहे। इन जी नियत करणी आहे। नियत कीअं थींदी? वैसे त दिल जे इरादे जो नालो नियत आहे। दिल में माण्हू खे इरादो आहे त मां नमाज पढ़ां थो, ध्यान सॼो नमाज ॾे हुजे त इहा नियत काफ़ी आहे। जेकॾहिं ध्यान पटियल आहे त पोइ ज़ुबान सां लफ़्ज़ भी अदा करे, लफ़्ज़न सां भी नियत चए त नियत कयां थो नमाज जी 2 रकात वाजिब ज़ाइद 6 तकबीरन जे, साण 6 तकबीरन जे, रुख मुंहिंजो बैतुल्लाह ॾे, पुठियां इमाम जे। ये लफ्ज़ चवणा। नियत कयां थो नमाज जी 2 रकात वाजिब ज़ाइद 6 तकबीरन जे, पुठियां इमाम जे, रुख मुंहिंजो बैतुल्लाह जी तरफ। अल्लाहु अकबर। इहा नियत करनी है। ऐं नमाज पढ़ण जो जेको वक़्त आहे न, उहो इहो आहे त जॾहिं सिज उभरे त सिज उभरण खां बाद 1 नेज़े जे बराबर जॾहिं सिज बुलंद थी अचे, जंहिंखे पाण चऊं था इशराक जो टाइम, उन टाइम खां वठी ज़वाल जे वक़्त ताईं इहो दरमियान में ईद नमाज पढ़ण जो टाइम आहे। इन मंझां कंहिं भी टाइम खे मुक़रर करे माण्हू ईद नमाज पढ़ी सघे। ज़ुहर खां बाद ईद नमाज न हूंदी आहे। सिज उभरण खां पहिरियां ईद नमाज न हूंदी आहे। इहो मख़सूस टाइम आहे, इन में ईद नमाज पढ़नी आहे। ऐं ईद नमाज जे लाइ न अज़ान आहे न इक़ामत आहे। जॾहिं नियत कईसीं त नियत करण खां बाद कन्ननि ताईं हथ खणी अल्लाहु अकबर चई करे हथ ॿधणा आहिनि। हथ ॿधण खां बाद इमाम साहब भी सुबहानक अल्लाहुम्मा पढ़ंदो, तव्हांखे भी सुबहानक अल्लाहुम्मा पढ़णी आहे। सुबहानक अल्लाहुम्मा मुकम्मल पढ़ण खां बाद ज़ाइद 3 तकबीरां चवणियूं आहिनि। ज़ाइद 3 तकबीरां कीअं चइबियूं? अल्लाहु अकबर चई करे कन्ननि ताईं हथ खणी वरी छॾे ॾियणा आहिनि। वरी ॿियो चकर अल्लाहु अकबर चई करे कन्ननि ताईं हथ खणी वरी छॾे ॾियणा आहिनि। वरी 3 चकर अल्लाहु अकबर चई करे हथ ॿधी छॾणा आहिनि। हथ ॿधण खां बाद इमाम साहब अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो, क़िरात कंदो, उन सां गॾु का सूरत पढ़ंदो या सूरत जो कुछ हिस्सो पढ़ंदो। तव्हांखे ख़ामोशी सां गौर सां तिलावत ॿुधणी आहे। तिलावत करण खां बाद इमाम साहब रुकू कंदो, 2 सजदा कंदो। सजदन खां फारिग थी करे जॾहिं 2 रकात जे लाइ इमाम साहब उथी करे बीहंदो त 2 रकात में सब खां पहिरियां इमाम साहब खे क़िरात करनी आहे। अलहम्दो पढ़णो आहे। उन खां बाद का सूरत पढ़नी आहे। सूरत पढ़ण खां बाद रुकू में वञण खां पहिरियां ज़ाइद 3 तकबीरां चवणियूं आहिनि। अल्लाहु अकबर चई करे हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी अल्लाहु अकबर चई करे हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी 3 चकर अल्लाहु अकबर चई करे हथ छॾे ॾियणा आहिनि। 3 ज़ाइद तकबीरां थियूं। 4थे मर्तबा ज़ुबान सां अल्लाहु अकबर चवणो आहे ऐं डायरेक्ट रुकू में वञणो आहे, हथ नाहिनि खणणा। अल्लाहु अकबर चई करे रुकू में वञणो आहे। रुकू थींदो, उन खां बाद 2 सजदा थींदा। सजदन खां बाद तशहुद में, जीअं आम नमाज़ुनि में तशहुद कयूं था, ईअं तशहुद थींदो। 2 तरफ़ सलाम फेरबो। सलाम फेरण खां बाद दुआ घुरण खां पहिरियां इमाम साहब बीही करे ख़ुतबो बयान फरमाईंदो। ख़ुतबो थींदो। ख़ुतबे खां बाद में जेको आहे तव्हांखे दुआ घुरणी आहे ऐं दुआ घुरण खां बाद हर शख़्स पंहिंजे घर जी तरफ़ रवानो थिए।